आम चूंडुनि जो ऐलान इलेक्शन कमीशन खे करणो आहे। निगरान सरकार जो कम चूंडुनि लाइ इलेक्शन कमीशन खे मदद फराहम करणु आहे। आइन जो आर्टिकल 154 चवे थो कंहिं कम में देर गैर आइनी नाहे। पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में चूंडूं मुंहिंजे अचण खां पहिरीं देर जो शिकार थी चुकियो हुयो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जो लाहौर में शागिर्दनि खे ख़िताब। संदसि चवण आहे त निगरान हुकूमत जो अमल आइनी तरीक़े सां अमल में आयो। सभिनी खे हिक ॿिए जे सियासी नज़रियनि जो एहतराम करणु घुरिजे। निगरान वफ़ाक़ी काबीना हज पॉलिसी 2024 जी मंज़ूरी ॾेई छॾी। एंटी ह्यूमन स्मगलिंग स्टेशन क़ाइम करण जी बि मंज़ूरी। गैर कानूनी अफ़गान शहरनि खे कढण जे हवाले सां ऑर्डर्स ते ब्रीफिंग ॾिनी वई। ब्रीफिंग में ॿुधायो पियो त फॉरेन एक्ट 1947 तहत समूरनि सूबनि खे बेदख़ली जा ऑर्डर जारी करे छॾिया आहिनि। पुलिस समेत लाॻापियल इदारनि खे गैर कानूनी परॾेहनि खे हिरासत में वठण जो पाबंद बणायो वियो आहे। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां कराची में पार्टी अॻवाननि जी मुलाक़ात। मुल्क जे सियासी सूरत हाल समेत ॿियनि मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि। बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कंदड़नि में शाज़िया अतामरी, अवैस शाह ऐं अदील अख्तर शेख शामिल। अवैस शाह पारां सिखर ऐं अदील शेख तरफ़ां मलीर जी सियासी सूरत हाल जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। गज़ा अस्पताल ते इसराइल जे हमले ख़िलाफ़ सैनन में ठहराव पेश। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं नून लीग सेनेटर इसाक डार चयो आहे त इसराइल जी बमबारी में फ़लस्तीनियुनि जी शहादतुनि ते ॾुखारा आहियूं। गज़ा ते अंधाधुंध बमबारी जी मज़म्मत करियूं था। गज़ा जी अस्पताल ते बमबारी में 500 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थिया। इसराइली फ़ौज ॿारनि, खुराक ऐं दवाउनि जी फ़रहामी बंदि कई आहे। निगरान वफ़ाक़ी वज़ीर सरफराज़ बुगटी जो चवणु आहे त बलोचिस्तान में डेथ स्क्वाड बंदिश पयल तंज़ीमूं हलाए रहियूं आहिनि। उन्हनि डेथ स्क्वाड्स ख़िलाफ़ सिक्योरिटी फोर्सिस कार्रवायूं कनि थियूं। गुम थियल माण्हुनि जे मामले ते पार्लियामेंट में बहस जी ज़रूरत आहे। नेब तरमीमुनि ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस मंसूर अली शाह जो इख़्तिलाफ़ी नोट जारी। जस्टिस मंसूर अली शाह पंहिंजे इख़्तिलाफ़ी नोट में लिखियो आहे त नेब कानून में कयल तरमीमूं एग्ज़ेक्टिव मामिलो आहे, तंहिं करे अदालत मुदाख़लत नथी करे सघे। अदलिया कानून साज़ी जो उन वक़्तु जाइज़ो वठी सघे थी जॾहिं इहा बुनियादी इंसानी हक़नि सां टकराव में हुजे, पर कानून साज़नि जे मुफ़ादनि खे साम्हूं रखे कानून साज़ी जाचणु पार्लियामेंट ऐं जमहूरियत खे हेठाऊ ॾेखारण जे बराबरि आहे। हर इदारे खे हिक ॿिए जो एहतराम करणु घुरिजे। जमहूरियत जी बका लाइ बर्दाश्त ऐं सब्र लाज़मी आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा ऐं पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि सीएम हाउस लाहौर में इजलास। आम चूंडुनि लाइ इंतज़ाम ऐं पंजाब हुकूमत जी तयारियुनि जो जाइज़ो वरितो वियो। निगरान पंजाब हुकूमत इलेक्शन कमीशन सां गॾिजी सहकार लाइ फोकल पर्सन मुक़ररु कंदी। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त आम चूंडूं पंहिंजे मुक़ररु वक़्त ते थींदियूं। इलेक्शन जो वक़्तु वेझो आहे। सभिनी खे गॾिजी मुनसिफ़ाणियूं ऐं शफ़ाफ़ चूंडूं यकीनी बणाइणियूं आहिनि। निगरान सूबाई हुकूमत खे फ्री एंड फेयर इलेक्शन लाइ मुकमल सपोर्ट कंदासीं। 30 नवंबर ताईं ताक़बंदियुनि जो मरहलो मुकमल थी वेंदो। चूंडको भरसा नारा कैनाल में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿुॾी वियल 6 ॼणनि जो पतो न पइजी सघियो। ॻोल्हा जारी। शर बिरादरी सां तालुक़ रखंदड़ ॻोठाणा ओढोई पटण वटां माइटनि जी शादी काज में वञी रहिया हुआ त संदन ॿेड़ी ऊंधी थी पई, जंहिं सबबि 11 ॼणा ॿुॾी विया हुआ। 5 ॼणनि खे बचायो वियो हो। ॿुॾी वियलनि में राजा शर, बख्श अली, ॾाॾो, मारूफ ऐं सालिक शामिल। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर हादसे जो नोटिस वरितो। चीफ इंजीनियर खे ॿुॾी वियल माण्हुनि जी जल्द ॻोल्हा यकीनी बणाइण जी हिदायत। ऐं क़ौमी क्रिकेट टीम जे चीफ सिलेक्टर इंज़मामुल हक इस्तीफ़ा ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त मुंहिंजो प्लेयर्स एजेंट कंपनी सां कंहिं बि क़िस्म जो वास्तो न आहे। कंपनी जो जेको बि मामिलो आहे उन जी जांच थियणु घुरिजे। बिना के तहक़ीक़ जे माण्हुनि ॻाल्हियूं करणु शुरू कयूं। कंहिं वटि के सबूत आहिनि त साम्हूं आंदा वञनि। मुंहिंजे मथां सवाल उथिया त इस्तीफ़ा ॾियण खे बहितर सम्झो।